नाज़रीन, ISPR मूजिब सदर आरिफ अलवी पारां हैवी इंडस्ट्रीज़ टेक्सला जो दौरो कयो वियो आहे। ISPR मूजिब सदर आरिफ अलवी पारां हैवी इंडस्ट्रीज़ टेक्सला जो दौरो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। नाज़रीन, ISPR मूजिब सदर खे HIT जे तकनीकी सलाहियतुनि ऐं पैदावारी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे, जॾहिं सदर आरिफ अलवी मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि जो दौरो कयो आहे, जारी मनसूबनि जो जाइज़ो पिणु वरितो आहे। ISPR मूजिब सदर आरिफ अलवी जी जदीद टेक्नोलॉजी में पाण भाण लाइ कई वेंदड़ कोशिशुनि जी वाखाण कई आहे, जॾहिं सदर आरिफ अलवी HIT जी सलाहियतुनि ते मुकमल एतमाद जो इज़हार कयो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त आलमी मयार मूजिब फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी ज़रूरतुनि खे पूरो करे सघिजे थो। इन हवाले सां इस्लामाबाद मां लाइन ते मौजूदु आहे असद शर। जी असद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सदर आरिफ अलवी हैवी इंडस्ट्रियल टेक्सला जो दौरो कयो आहे। इन हवाले सां सदर जेको HIT जो दौरो कयो आहे, उन जी टेक्निकल सलाहियतुनि, पैदावारी सरगर्मियुनि समेत मक़ामी सतह ते जेके तयारु थियण वारियूं कोशिशूं आहिनि, ख़ासि तौर ते डेवलपमेंट मनसूबनि जी कारकर्दगी खे बहितर करण वारे मामले जो जाइज़ो पिणु वरितो आहे। सदर खे इन हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सदर मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि जो दौरो बि कयो ऐं मनसूबनि ते जेको कमु हली रहियो आहे उन्हनि जो मुशाहिदो बि कयो, ख़ासि तौर ते बुलेट प्रूफ ऐं जेके फ़ौजी गाॾियूं ठही रहियूं आहिनि ऐं टैंक, आल्टरी गन, बैरल ऐं सिस्टम्स जूं जेके तयारियूं आहिनि, सदर उनमें गहरी दिलचस्पी बि वरिती आहे। इन हवाले सां ISPR तरफ़ां पधराई कई वई आहे त सदर जंगी गाॾियुनि समेत जेके निज़ाम में जे मक़ामी तौर ते तयारु थींदड़ जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए शयूं आहिनि, उन्हनि जी कोशिशुनि जी तारीफ़ पिणु कई आहे। सदर जॾहिं हैवी इंडस्ट्रियल टेक्सला पहुतो त उते चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल आमिर रज़ा उनजो इस्तक़बाल पिणु कयो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी असद शर तफ़सील ॾियण जे लाइ।